हाणे तव्हां पंहिंजे मोबाइल जे लाइ पंहिंजे नाले सां रिंगटोन ठाहे सघो था। कीअं? हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं आहियां गमशाद अली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो महबूब हुंगर जो यूट्यूब चैनल। सभ खां पहिरीं मां महबूब हुंगर जो तमामु घणो थोराईंदो आहियां जंहिं मूंखे पंहिंजे चैनल ते अचण जो मौक़ो ॾिनो। दोस्तों, अॼोके हिन वीडियो में तव्हांखे मां पंहिंजे मोबाइल में रिंगटोन नाले सां ठाहिण जो तरीक़ो ॿुधाईंदुसि। त हिन वीडियो खे लाइक लाज़मी कजो, चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं वीडियो खे आख़िर ताईं लाज़मी ॾिसिजो। दोस्तों, तव्हांखे हिन एप्लीकेशन जी लिंक तव्हांखे डिस्क्रिप्शन में मिली वेंदी, ठीकु आहे। हाणे हिनखे कयूं था ओपन करण पोइ तव्हांखे हिते प्लस जो ऑप्शन मिली वेंदो। हिते प्लस ते क्लिक कयो ऐं उन पोइ तव्हां हिते नेम में पंहिंजो नालो ॾियो। मूं हिते पंहिंजो नालो ॾिनो आहे ऐं उन पोइ तव्हां हिते प्ले करे ॾिसो। Hello Gamshad, your phone is ringing. Please answer the phone. दोस्तों, ये सादो आहे। जेकॾहिं तव्हांखे पोयां म्यूज़िक रखणु चाहियो था त तव्हां रखी सघो था। उन लाइ तव्हांखे हिते म्यूज़िक ते क्लिक करिणो पवंदो ऐं तव्हांखे हितां काफ़ी सारा बैकग्राउंड म्यूज़िक मिली वेंदा। तव्हां जहिड़ो बि तव्हांखे वणे उहो तव्हां सिलेक्ट कयो। Hello Gamshad, your phone is ringing. Hello Gamshad, your phone is ringing. Please answer the phone. त दोस्तों, तव्हां ॾिसी सघो था तव्हां हिन तरीक़े सां रिंगटोन ठाहे सघो था। अञा बि तव्हां हिनखे ख़ूबसूरत बनाइणु चाहियो था, तव्हांखे हिते सभ खां पहिरीं ऑप्शन मिलंदो प्रीफिक्स। तव्हां हिन ते क्लिक कयो ऐं तव्हांखे हिते काफ़ी सारा ऑप्शन मिली वेंदा। हैलो चए या हाय चए या मिस्टर चए या मिस चए या डॉक्टर चए। त हिते मिस्टर था रखूं ऐं उन खां पोइ तव्हांखे हिते पोस्ट फिक्स तव्हां हुन ते क्लिक कयो ऐं तव्हांखे हिते काफ़ी सारा ऑप्शन मिली वेंदा। तव्हांखे छा चए, प्लीज़ आंसर द फोन, यूअर फोन इज़ रिंगिंग। तव्हांखे हिते काफ़ी सारा ऑप्शन मिली वेंदा, ठीकु आहे। पाण ऑप्शन सिलेक्ट कयूं था ही सम इज़ कॉलिंग यू टेक यूअर फोन, ठीकु आहे। तव्हांखे मां इहो रखी तव्हांखे मां ॿुधाईंदुमि। सॉरी दोस्तों, हा। उन खां पोइ तव्हांखे हिते ऑप्शन मिली वेंदो रिपीटेशन। तव्हां हिन घणे चकर रिपीट करणु चाहियो था, रिपीटेशन ते तव्हांखे हिते टे ऑप्शन मिलनि था, 1 चकर, 2 चकर, 3 चकर, ठीकु आहे। पाण 2 चकर ते रखूं। उन खां पोइ तव्हांखे हिते वॉइस मिली वेंदो। तव्हां औरत जे आवाज़ में ठाहिणु चाहियो था या मर्द जे आवाज़ में, लाज़मी आहे। त पाण त ठाहींदासीं फीमेल ते क्लिक कयूं था। उन खां पोइ तव्हांखे ऑप्शन मिलियो म्यूज़िक। हुते तव्हां म्यूज़िक सिलेक्ट कयो, ठीकु आहे। ऐं उन पोइ तव्हांखे मां हाणे टेस्ट करे ॾेखारियां थो। तव्हांखे हिते वॉल्यूम मिली वेंदो, केतिरो वॉल्यूम हुजे। दोस्तों, हुनखे टेस्ट करे ॾिसो था कीअं हाणे अचे थो। Mr. Gamshad, someone is waiting for you to pick up the phone. Mr. Gamshad, someone is waiting for you to pick up the phone. त दोस्तों, हिन तरीक़े सां तव्हां बिल्कुलु आसानी सां तव्हां पंहिंजे मोबाइल जे लाइ रिंगटोन ठाहे सघो था। सो इहा बि अॼोकी वीडियो कीअं लॻी पंहिंजी राय कमेंट में ज़रूरु ॾिजो ऐं मुंहिंजो चैनल टेक इन सिंधी खे लाज़मी सब्सक्राइब कयो। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं पंहिंजे रुख जो खोड़ सारो ख़्यालु। ख़ुदा हाफ़िज़।